नाज़रीन, AK बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। ठारू शाह टाउन कमेटी वार्ड नंबर 7 जे बरसात मुतासिर रहायशी मुख्तलिफ़ कम्यूनिटी जे माण्हुनि जे घरनि में मुसलसिल मानसून जे बरसात पवण सबब घर ड्रही पट थी विया, जेके लॾ पुलाण करे हरीपुर कॉलेज में रहाइश पज़ीर आहिनि, जन वटि अॼु राशन लाइ माली मदद करण लाइ ग़रीब मिसकीननि जो हमदर्द हर ॾोखी वक़्त में सार लहण वारो वार्ड नंबर 7 जो PP उम्मीदवार जनरल काउंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला नौशर फिरोज़ अगवान सिंध सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मरकज़ सदर इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी जन पोची ज़ात पात खां हटी करे हर ग़रीब मिसकिन मौजूद रहाइश पज़ीर मुख्तलिफ़ कम्यूनिटी जे माण्हुनि जी हथ ॾोखी माली मदद कई ऐं वधीक मदद करण लाइ पिण यकीन ॾिनो।